खुदा का जिक्र करे और जिक्र मुस्तफ़ा न करे, हमारे मुंह में हो ऐसी जुबान खुदा न करे। हमारे मुंह में हो ऐसी जुबान खुदा न करे। हाणे मुस्तफ़ा जी शान जी नात ॿुधायांव थो, पर उन में जिक्र वरी आहे त जेको महबूब जे मथां दुरूद और सलाम पढ़े थो त उनजो मक़ाम छा आहे। सुभान अल्लाह। जो हे अल्लाह रब्बुल आलमीन जो हुक्म आहे त मां बि पढ़ां थो, ऐं ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू, सुभान अल्लाह, ऐं ईमान वारो अऊं बि मुंहिंजे आका ते दुरूद और सलाम पढ़ो। को टाइम वक्त मुकर्रर आहे न, हथ खणी चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सब आशिक़ रसूल वेठा हो, हुर जमात जा फ़कीर वेठा हो, अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद पीर साईं पागारा भी जने नसीहत फरमाईंदा आहिनि त ज़रूर चवंदा आहिनि त दुरूद और सलाम महबूब जे मथां मोकिलियो। सुभान अल्लाह। अॼु उहो तव्हांखे मां नुस्ख़ो ॾिनियो वञा, इंशाअल्लाह अॼु खां वठी सभु अज़म कयो त इंशाअल्लाह ॿियो न बि घटि में घटि 100 दफ़ा आका ते रोज़ दुरूद पढ़ी मोकिलींदासीं। मां हेॾे मुबारकपुर साइड वेंदो आहियां जलसन ते, ओॾे हिकिड़ी हुनजी कमेटी ठहियल आहे फ़कीरनि जी, हुनमें पीर साईं जा फ़कीर बि आहिनि सभु। उहो एॾो दुरूद माना मर्द त पढ़ंदा आहिनि पर ज़ैफ़ां बि रोज़ पढ़ंदियूं आहिनि घर में। पोइ उहो दुरूद वरी गॾु कंदा आहिनि, गॾु करे पोइ जॾहिं कोई जलसो हूंदो आहे पोइ उते खणी ईंदा आहिनि। हाणे भई मुंहिंजो प्रोग्राम हो रूपर जी भर में, पीर साईं जा फ़कीर आहे उते फ़कीर हिकिड़ो आयो महर, हुन चयो त साईं किरोड़ दुरूद जो सवाब मोकिलियो। माना एॾो पढ़नि था, यानी मर्द त पढ़नि था, ज़ैफ़ां बि घर में पढ़नि थियूं, ऐं पोइ जमा करे कलेक्ट करे उहे वरी महबूब ॾे मोकिलनि था। सुभान अल्लाह। केॾो प्यारो यानी हो आहे। असां वरी ॿुधंदा आहियूं, अमल कोन कंदा आहियूं, सो इन जे करे अमल कयूं, अमल सां ज़िंदगी ठहंदी आहे। छा थो चवे शाइर, मोहब्बत वारनि जी नज़र इहा नाल सलात हुजे सोहणे नबीअ जी, दवा बे आहे दुआ बे आहे। सलात मुझे सोहणे नबीअ जी, दवा बे आहे दुआ बे आहे। कठे सबूर अल्लाह गने सा, कठे सबूर अल्लाह गने सा, जा पाण पढ़ दो खुदा दिया है, जा पाण पढ़ दो खुदा दिया है, जा पाण पढ़ दो खुदा दिया है, जा पाण पढ़ दो खुदा दिया है। नामे मुकर्रर को वक्त गिन दो, सलात पढ़ो तो सजण सदाई। सुभान अल्लाह। हथ बुलंद करे जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सलात पढ़ो तो सजण सदाई, असां के पकया तथी न दे, असां के पकया तथी न दे, मोहाबे मुश्किल कुशा बे आहे, मोहाबे मुश्किल कुशा बे आहे। सलात मुझे सोहणे नबीअ जी, दवा बे आहे दुआ बे आहे, दवा बे आहे दुआ बे आहे। अगर ज़ियारत करण तो चाही मिठे मोहम्मद करीम जन जी, मिठे मोहम्मद करीम जन जी, ज़िक्र ज़ियादा सलवात जी असां दे ज़ियारत अता दिया है, हिंदी ज़ियारत अता दिया है। सलवात मुझे सोहणे नबीअ जी, सलवात मुझे सोहणे नबीअ जी, दवा
बे आगे दुआ बे आगे दवा बे आगे दुआ बे आगे। तो सुभान अल्लाह। मखण माखिया में मज़ो रखलवा सुबी सणे दी सलवात जो सुभान अल्लाह। मखण माखिया में मज़ो रखलवा सुबी सणे दी सलवात जो रिज़्क़ में बरकत खुशादगी अजा रिज़्क़ में बरकत खुशादगी अजा दीदी हज़ारे नफ़ा दिया है दीदी हज़ारे नफ़ा दिया है। सलात मुझे सोने नबी जी दवा बे आहे दुआ बे आहे।